अस्सलाम वालेकुम। लर्निंग विद एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। सिंधी ग्रामर में इल्म बदी जो चौथों क़िस्म तजनीस ज़ाइद। तजनीस ज़ाइद तजनीस ज़ाइद उहा तजनीस जंहिं में अहिड़ा ॿ लफ़्ज़ आयल हुजनि जेके हुर्फ़नि ऐं हरकतुनि में हिक जहिड़ा हुजनि पर हिक ॿिए खां मुंड में को बि हुर्फ़ वधीक आयल हुजे। हिकु लफ़्ज़ु आयल हुजे उन जे ॿिए लफ़्ज़ में ॿियो अखर वधीक आयल हुजे। मिसाल तौरु जीअं वधियो धन माल रुतबो शान शाहूकार जो तीअं वधियो दुनिया में बाअस ज़ार जे आज़ार जो। हाणे ज़ार जे आज़ार जो इहे ॿ लफ़्ज़ हम आवाज़ आहिनि पर हिननि में हिकिड़ो ई फ़र्क़ु आहे। इन मिसाल में ज़ार ऐं आज़ार ॿ अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहिनि जिन मां पोएं लफ़्ज़ आज़ार में पहिरें लफ़्ज़ जी भेट में अलफ़मंद आ मुंड में वधियल आहे। पहिरियों लफ़्ज़ ज़ार आहे उन जी भेट जे साम्हूं आज़ार लफ़्ज़ आयल आहे ऐं ज़ार मां आज़ार लफ़्ज़ जो अलफ़मंद आ वधियल आहे। ॿियो को बि अहिड़ो लफ़्ज़ हूंदो उन्हनि में अहिड़ी का बि अखर वधियल जी निशानी ज़ाहिर अचे उनखे तजनीस ज़ाइद चइबो आहे। इल्म बदी जा अहिड़ा ॿिया क़िस्म ॾिसण में मिलंदा। ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल ऐं सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विद एनएमएस।